नासिर नवां खे ॿुधाईंदा हलूं त थाणो बुल्ला खान जे ख़ासकेली मोहल्ले जो रहवासी टाउन कमेटी जो रिटायर्ड मुलाज़िम गुज़िरियल 3 सालनि खां मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला हुअण सबबि बिस्तरे ते पियल आहे। उन वसवारनि खां मदद जी अपील कई आहे। इन हवाले सां तफ़सील पेश आहे शहबाज़ उमराणी जी। खासकेली मोहल्ले जो रहवासी टाउन कमेटी थाणो बुल्ला खान जो रिटायर्ड मुलाज़िम बादल उर्फ़ बाजू ख़ासकेली गुज़िरियल 3 सालनि खां मैदे पेट दम समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला हुजण करे हलण फिरण खां लाचार आहे। गुरबत सबबि हू इलाज कराइण खां क़ासिर आहे। आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे रिटायर्ड मुलाज़िम बाजू ख़ासकेली संदसि पुट ऐं पाड़े वारनि ॿुधायो त साल थी विया आहिनि, कमज़ोरी आहे, मैदे में सूर थो पए, दिमाग़ में चक्कर था अचनि उथां थो, कंहिं मदद करण लाइ तयारु न आहे। असां 2-3 माण्हुनि अपीलूं कयूं पर कंहिं मदद न कई। बसि बेइलाज पिया आहियूं। सरंदी वारे सभिनि खां असां अपीलूं कयूं पर कंहिं बि सार संभाल कोन लथई। मैदो ख़राबु हुअसि, रत घटि हुअसि, त पाणी घटि हुअसि जिस्म में, खाधो हुअसि कोन। खाधे सवा कहिड़ो माण्हू हूंदो 24 कलाक ई माना बिस्तरे ते पियो ई पियो। सभु कोई अहिड़ा ग़रीब लॻो पियो, केरु अचे कोन थो। नुमाइंदा अचनि था त वेंट वठो था वञनि लिया, वरियो कोन था उनजो ॾिसनि त छा आहे छा न आहे, कहिड़ो उनजो मसइला असीं हल कयूं ॿिया कयूं। असां का शइ कोन्हे, बीमार पियो। असीं ग़रीब माण्हू अर्ज़ु था कयूं। मुंहिंजो पीउ इलाही टाइम खां वठी बीमार पियो। असीं हुते हुते चई तस्वीरूं बि ॾिनियूंसीं, बेरोज़गार वेठा आहियूं। इहो ऐं रिटायर मुलाज़िम आहे, सॼी ज़िमेदारी इन जे मथां। ॿियो जेको पुॼी सघे मुंहिंजे पीउ जी मदद कयो। जेको पाण ॾिठो इहो ई आहे। असां का शइ कोन्हे जो असीं उनजी दवा इलाज। बीमारी इहा ई आहे, अने कमज़ोरी थी हुई, जिस्म जो पाणी ख़तमु थी वियो हुअसि। कमज़ोरीअ से हींअर 2-3 चकर किरी पियो। असां का शइ कोन आहे जो असीं माना हिन जो इलाजु करायूं। डोड़ी डोड़ी हिते डॉक्टर बि कोन्हनि ऐं इलाजु ॿाहिरि थींदे, उन करे असीं माना इहो अर्ज़ु था कयूं त असांजी ग़रीबनि जी मदद कयो। असां हुकूमत ऐं चूंडियल नुमाइंद खां पर अपील था कयूं त बाजू उर्फ़ बादल जेको केतिरो वक़्तु टाउन में ड्राइवरी करे ऐं पंहिंजो गुज़र सब्र कंदो ऐं हींअर 2 सालनि खां हू बीमार पियो आहे। ऐं उनजे अलावा असां चूंडियल नुमाइंद खे पर मुतालबो कयूं त हुनजी वायर कई वञे, हुनजो इलाजु करायो वञे। तव्हां बीमार मुलाज़िम संदसि घर वारनि ऐं पाड़े वारे जा वीचार ॿुधा। हुनजो चवणु आहे त असां गुरबत सबबि इलाजु नथा कराए सघूं, असां मजबूर ऐं लाचार आहियूं। हुननि तक जे चूंडियल नुमाइंदनि, समाजी अॻुवाननि ऐं ॿियनि वसवारनि खां मदद जी अपील कई आहे। कैमरामैन GD कोहिस्तानी सां गॾु शहबाज़ उमराणी, आवाज़ टीवी न्यूज़, थाणो बुल्ला खान।